अखर नून नथ नून नाग। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो, अज असां नून अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। नून अखर जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में कमु आणींदासीं। उन खां पहिरीं तव्हांखे 3 लफ़्ज़ ॿुधाईंदासीं। जंहिं लफ़्ज़ जे शुरूआत में नून जो आवाज़ अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे विच में नून जो आवाज़ अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में नून जो आवाज़ अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि नथर, हुनुर, ज़बान। इहे हुआ 3 लफ़्ज़। हाणे अचो त असां नून जा आवाज़ पढ़ूं ऐं उन जा लफ़्ज़ पढ़ूं। न, ने, न, ना, नो, नौ, नू, ने, नए, नी। ये आवाज़ हाणे पढ़ंदासीं लफ़्ज़। नथ, नित नित, नुजूम, नाग, नूर, नूर मुँह, नूर वल्ले, नेरने, नैसर, नीरो। ये हुआ नून जा आवाज़ ऐं लफ़्ज़। अचो त हाणे नून जे आवाज़नि खे पढ़ूं। नून गोल हूंदो आहे, थोरो मथे लिखी, बाक़ी बक़ाया हेठि लिखी ऐं मथां टुपको ॾेई मथां ज़बर ॾेई बसि आवाज़ थींदो न। नून हमेशह हेठि लिखिबो आहे, हेठां ज़ेर ईंदसि आवाज़ थींदो न। नून लिखी गोल ऐं मथां टुपको ॾेई मथां पेश ॾिबोसि आवाज़ थींदो न। नून लिखी पोयां अलफ़ मिलाइबोसि आवाज़ थींदो ना। नून लिखी पोइ वाह मिलाए आवाज़ थींदो नो। नून लिखी पोइ वाह मिलाए ऐं मथां ज़बर ॾिबोसि आवाज़ थींदो नओ। नून लिखी पोइ वाह ॾेई ऐं मथां पेश ईंदुसि आवाज़ थींदो नू। नून लिखी पोइ ये मिलाए आवाज़ थींदो ने। नून लिखी पोइ ये ॾेई ऐं मथां ज़बर ईंदसि आवाज़ थींदो नए। नून लिखी पोइ ये मिलाए ऐं हेठां ज़ेर ॾिबोसि आवाज़ थींदो नी। न, ने, न, ना, नो, नौ, नू, ने, नए, नी। ये हो आवाज़। हाणे लिखंदासीं लफ़्ज़। नून ज़बर न थे, ज़बर अथ, नथ। नथ हिकु औरतनि जो ज़ेवर आहे जेको नक में पाइबो आहे। नून ज़ेरे ने, ते ज़ेरे ते, नित। नून ज़ेरे ने, ते ज़ेरे ते, नित। नित नित माना सदा ही हमेशा। नून पेशो न, जिम वाह पेशा जू, मीम पेशो म, नुजूम। नून अलिफ नून ना, गा पेशो ग, नाग। नून अलिफ नून ना, गा पेशो ग, नाग। नाग हिकु रेड़ी पाईंदड़ जीता। नून वालो रे पेशो र, नोर। नोर हिकु जंगली जानवर आहे, हिकु मोहन रे। नून वाह ज़बर नओ, रे ज़बर र, मीम नून पेशो म, हे वाह नून पेशा हूं, नओ र मुहूं माना नोर जे मुहां टे। नून वाह पेशा नो, रे पेशो र, वाह ज़बर व, लाम ज़ेरे ले, नूर वले। इहा हिकु थर जी वल आहे। नूनीअ ने, रे ज़बर र, नून ज़ेरे ने, नेरने। नून ये ज़बर नए, सीन ज़बर स, रे पेशो र, नैसर। नैसर नार जो जेको रखियल हूंदो आहे, जिथे पाणी कुपियल मां किरंदो आहे, उनखे नेसर चइबो आहे। नून ये ज़ेरे नी, रे वारो, नीरो। ये हुआ नून आवाज़नि जा लफ़्ज़ ऐं उन्हनि जी माना। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। अखर नून नथ नून नाग।